सिंध जे बुजुर्गनि ऐं सालकनि इंसानियत सां मोहबत जो दर्स ॾिनो आहे। उन्हनि जी भलाई ऐं भाईपी जे पैगाम खे कुंड कुर्छ में फैलाए सुख ऐं सलामती जे क़याम लाइ हर कंहिंखे पंहिंजो हिसो मिलाइणु घुर्जे। अहिड़ो ज़ार नाले वारे ॾाहे इंजीनियर गुलाम अब्बास लगारी न्यू सईदाबाद भरिसां ॻोठ सईद खान लगारी निहाल नगर में पॾई फ़कीर इसाक शाह जे 12 सालियाने मेले में पॾई फ़कीर जी मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरी इफ़्तिताह करण बाद मुनक़िद अदबी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे कयो। हिन चयो त हिन वक़्तु माण्हुनि जा ज़हन अफ़रा तफ़री जो शिकार थियल आहिनि ऐं इन्हनि ज़हननि खे सुकून ॾियण लाइ सालकनि जे पैगाम ते अमल करण वक़्त जी ऐन ज़रूरत आहे। अब्दुल वाहिद उमराणी, न्यू सईदाबाद। शाम जो मुलाक़ड़ो थियो जॾहिं त राति जो राग वेराग जी महफ़िल थी, जंहिंमें फ़नकारनि सुर वर्खा करे वाह वाह कई।